वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ आखिर ॾींदा हलूं त सन जे ॻोठ हाशिम छछर वटां अणॼातल शख़्स जो सिंधु दरिया मां ॻरियल हालत में लाश हथायो आहे। पुलिस सिंधु दरिया वटि पहुची लाश खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त लाश जी अञा ताईं सुञाणप नाहे थी सघी। अव्हांखे अपडेट कंदा हलूं त सन जे ॻोठ हाशिम छछर वटां अणॼातल शख़्स जो सिंधु दरिया मां ॻरियल हालत में लाश हथायो आहे। अहम ख़बर है नाज़रीन, अवां सां शेयर पिया कयूं सन वेझो ॻोठ हाशिम छछर वटां अणॼातल शख़्स जो सिंधु दरिया मां ॻरियल हालत में लाश हथायो आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। सन मां आवाज़ रिपोर्टर सागर सोलंकी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी सागर, इन हवाले सां वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी सागर। हालत में लाश हथ कयो वियो आहे। लाश खे सिंधु दरिया में लहंदो ॾिसी ॻोठाणा गॾिजी विया ऐं छछर सन पुलिस खे इतला ॾिनो, पर पुलिस सुस्ती जो मुज़ाहिरो कंदे देर सां पहुती। पुलिस पारां भरपूर कोशिश कई वई त लाश खे अॻिते लोड़ियो वञे, पर उते मौजूदु ॻोठाणनि खे ॾिसी पुलिस लाश खे मजबूर पंहिंजी तहवील में वठी सिंधु दरिया मां ॿाहिरि कढण सन अस्पताल पहुचायो। लाश घणो पुराणो हुजण सबबि सुञाणप न थी सघी आहे। मिलियल लाश खे पहिरियल कपिड़नि मां सुञाणप जी निशानी का बि न मिली सघी आहे ऐं लाश जूं कानूनी घुर्जूं पूरियूं करण खां पोइ लाश सन अस्पताल जे सतखाने में रखियो वियो आहे। जी ठीक है सागर, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।